लिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बादु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदियु मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन दलालतुन व कुल्ल दलालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जू'i व नक़सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात व बश्शिरिस साबिरीन।
अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा व उलाइका हुमुल मुहतदून। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासुत्तकू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा व खलक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निस्सा वत्तकुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह कान अलैकुम रकीबा। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक्का तुकातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम आमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहू फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। हर किस्म जी हमद सना वॾाई वाखाणी तारीफ़ अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ बेहिसाब बेशुमार लातादाद अणगणिया अणखुट दुरूद ऐं सलाम हुजनि आख़िरी नबी सय्यदुल अंबिया ख़ातमुन नबीयीन प्यारे मिठड़े सोहणे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुक़द्दस से। मेहरबान साथियों, ये दुनिया है, इन्हें दुनिया में आऊं अवी कुछ अरसे का वठी अञा जियूं पिया ऐं मूंखे अवां खे या जेकी बि हींअर ज़िंदा आहिनि उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे का त इन ई दुनिया में बाक़ी असीं केतिरो अरसो हूंदासीं। ही दुनिया आहे, इन दुनिया में दुख रंज तकलीफ़ूं मुसीबतूं आज़माइश दर्द बीमारियूं परेशानियूं मायूसी नाउमीदी ये सभई शयूं इन दुनिया के अंदर है। यही दुनिया है जैमें आसाइशूं नेमतूं सलाहियतूं महबतूं कुर्बतूं ताल्लुक़ उम्मीद हौसला जज्बा तमन्ना आरज़ू ख़्वाहिशूं चाहतूं ये सभई शयूं इन दुनिया से सलाहियल आहिनि। अवी बख़ूबी वाक़िफ़ आहियूं त हीअ जेका दुनिया है
कॾहिं खां वठी आहे, इन जे बारे में हतमी तौर ते पाण वटि का ॼाण कान्हे, बल्कि कंहिं वटि बि कान्हे। दुनिया कॾहिं खां वठी आहे, अंदाज़ा, तख़मीना, तहक़ीक़ात, रिसर्च, दुनिया केसी ताईं हूंदी, इन जो पाण वटि इल्मु कोन्हे को, बल्कि कंहिं वटि बि कोन्हे को। हा, एतिरी ॼाण ज़रूरु आहे त ही दुनिया ख़तमु थींदी, दुनिया जो ख़ात्मो थींदो। ही जहान, ही दुनिया, ही धरती, ही ज़मीन, ही आसमान, सभु कुझु आरज़ी आहे। इहा त ॼाण पाण सभिनी वटि आहे। इन में कंहिं इख़्तिलाफ़ जी या वॾी कंहिं जफ़ाकशी या जाखोड़ या अक़ल जी का ड्रोर करण जी का गुंजाइश ई कान्हे। पर यकीन ॼाणियो, आऊं अमीं जंहिं उमिरि जे हिसे में आहियूं, को 20 साल, को 30 साल, को 50 साल, को 60 साल, को 70 साल ॼमार गुज़ारे चुको, पर इन दुनिया जे तजर्बनि में, लाहन चाढ़नि में, दुख सुख में, मुशाहिदनि जे अंदरि दौलतूं, नेमतूं, आसाइशूं, शोहरतूं, इज़तूं, रिफ़तूं, खोड़ पाण हासिल कयूं या उन जाखोड़ में ज़रूरु हूंदासीं। पर इन्हनि दुनिया जे अंदरि एतिरी पाण खे ॼाण आहे या हुअणु घुरिजे, ऐं यकीनी तौर ते हुअणु घुरिजे त हिन समूरी दुनिया जो जेको ख़ालिक़ आहे, पैदा कंदड़ आहे, पालणहार आहे, सर्जणहार आहे, उहो परवरदिगार अकेलो आहे। उहो ख़ालिक़ आहे, उहो मालिक आहे, उहो अकेलो आहे। दुनिया खे पैदा कई, दुनिया में जेकी कुझु आहे उन जे अल्लाह रब्बुल आलमीन जे हुकुम सां पैदा थियल आहे, उन जी कुदरत आहे। हू ख़ालिक़ मालिक हिन दुनिया खे ख़ल्क़ई, बेशुमार मख़लूक हिन दुनिया जे अंदरि ईंदी रही। इहा धरती, इहा ज़मीन खोटींदा रहिया, जाखोड़ींदा रहिया, तरह तरह सां इस्तेमालु कंदा रहिया, पर इन ज़मीन जी वुसत ॾिसो, इन जा ज़माना ॾिसो। हिन धरती ते न ॼाण केतिरियूं हस्तियूं, शख़्सियतूं, ताक़तवर बि आया, गुरूर वारा बि आया, आकड़ वारा बि आया, कमज़ोर बि आया, मज़लूम बि आया, अछे रंग वारा बि आया, कारे रंग वारा बि आया, ॻाढ़े रंग वारा बि आया, नंढा वॾा जिन्स, इंसान, मख़लूक, जानवर, पखी, पखण, वण, टिण, समुंड, आसमान, हर हवाले सां तव्हां गौर व फ़िक्र कयो त हिन धरती खे हलाइण वारो तव्हां खां घुमी फुरी ईंदो, मिलंदो त को आहे ज़रूरु जेको हिन धरती खे हलाए पियो। आऊं अमीं आयासीं थोरे अरसे जा, उहो अरसो केतिरो आहे जेको गुज़ारे चुका आहियूं, बाक़ी केतिरो आहे पाण वटि इल्मु कोन्हे को, पाण वटि ॼाण कान्हे का। हाणे थोरो पाण इन धरती ते रहंदे जंहिं ख़ालिक़ खे मञूं था, जंहिं मालिक खे मञूं था, ऐं नेमतूं त खोड़ नेमतूं आहिनि, मूं ते अवां ते अल्लाह जूं बेशुमार नेमतूं आहिनि, खोड़ सलाहियतूं पाण खे मिलियूं। हिकिड़ियूं जिस्मानी नेमतूं आहिनि, ॿियूं रूहानी नेमतूं आहिनि, ॿियूं माली तौर ते नेमतूं आहिनि, शोहरतनि जे हवाले सां, रिश्तनि जे हवाले सां, कारोबार जे हवाले सां, मुलाज़मतनि जे हवाले सां। मूंखे अवां खे सैर सियाहत हर तरह जूं उहे दुनिया जूं रंगीनूं, रंगत, चमक दमक सभु कुझु ॾिसो वेठा हूंदासीं, पर यादि रखो इन मामलात जे अंदरि पाण किथे कमज़ोर बि आहियूं, बेवस बि आहियूं, लाचार बि आहियूं। इहे गुरूर, इहे ताक़तूं, इहे आकड़ जंहिं जाइ ते आऊं हींअर बीठो आहियां, मूंखां वधीक ॼमार में हूंदो, इल्म में हूंदो, तजर्बे में हूंदो। सोच वीचार कयो त अॼु खां 50 साल अॻु में जंहिं जाइ में अवीं रहो पिया, जंहिं जॻह ते अवीं आयो, 50 साल अॻु में छा हो, 50 साल बाद में छा आयो। इहे ज़माना गुज़रिया, मुक़द्दस हस्तियूं आयूं, शख़्सियतूं आयूं, अल्लाह जो निज़ाम हलंदो रहियो। हू ख़ालिक़, हू मालिक अकेलो आहे, हर मामले ते कुदरत उन जी आहे, हर मामले ते ग़लबो उन जो आहे, हर मामले ते अल्लाह रब्बुल आलमीन जो अमर ई ग़ालिब आहे। सूरह मुल्क आहे, इब्तिदाई आयत इन हवाले सां शुरू थिए थी। रब साईं तो फरमाए तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। फरमाई बरकतन वारी ज़ात अल्लाह जी आहे, जंहिंजे हथ में हर तरह जी हुकूमत आहे, हर तरह जो हुकुम, हर तरह जो अमर अल्लाह रब्बुल आलमीन जे हथ में आहे। व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, हर मामले ते कुदरत वारो अल्लाह आहे,
उहो अल्लाह अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात, जंहिं अल्लाह मौत खे बि ख़लक़ियो, जंहिं अल्लाह हयाती खे ज़िंदगी खे बि ख़लक़ियो आहे। छो ख़लक़ियईं? ही तव्हांखे ज़िंदगी मिली, ही जेको दुनिया में पाण आया आहियूं ऐं दुनिया मां पाण वेंदासीं, आयासीं बि कंहिंजी मर्ज़ी सां, अल्लाह जी मर्ज़ी सां। ख़ालिक़ उहो आहे, मालिक उहो आहे, हर मामले ते कुदरत वारो उहो आहे। उन अल्लाह जी मर्ज़ी सां पाण दुनिया में आया आहियूं। छा भला पंहिंजी मर्ज़ी हली दुनिया में अचण जे हवाले सां पाण खां पुछा कई वई त कॾहिं दुनिया में तव्हांजो ॼम थिए, कॾहिं तव्हांजी दुनिया में पैदाइश थिए, कॾहिं तव्हांजी दुनिया में विलादत थिए, तव्हांजो कद बुत आख़िर छे करे किथे बीहंदो, तव्हां कहिड़ी ज़ात में वेंदो, कहिड़े ख़ानदान जे अंदरि तव्हांजी पैदाइश थिए, मुल्क तव्हांजो कहिड़ो हुजे, मोली मादरी तौर ते कहिड़ी हुजे, ज़मानो तव्हांजो कहिड़ो हुजे, मुंहिंजो अव्हांजो को इख़्तियार हलियो आहे न, मुंहिंजा भाइरो इख़्तियार हलियो अल्लाह रब्बुल आलमीन जो। उहो परवरदिगार मूंखे अव्हांखे पंहिंजो तारुफ़ कराए पियो। पहिरीं वही आहे, पहिरीं आयत आहे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गारे हिरा जे अंदरि आहिनि। बुखारी शरीफ़ पढ़ो, मुस्लिम शरीफ़ पढ़ो, या क़ुरान मजीद में 30 सिपारे जे अंदरि हिकिड़ी सूरत आहे जंहिंजो नालो आहे अलक़, ऐं इन खे पाण चवंदा आहियूं इक़रा। सूरह इक़रा बि चवंदा, सूरतुल अलक़ बि आहे। इन जो आगाज़ पहिरीं वही जे अंदरि पैगाम कहिड़ो ॾिनो पियो वञे, वाक़ियो खोड़ चकर तव्हां ॿुधो हूंदो, थोरो तफ़सीली जे पाण ज़िक्र करे वठूं। रसूल करीम सम तन्हाई में हूंदा हुआ, गौर फ़िक्र कंदा हुआ और सोच वीचार में हूंदा हुआ। हाणे गारे हिरा में हिकिड़े भेरे आयो, इंसानी शक्ल में आयो आहे। केरु आयो आहे? सय्यदुल मलाइका रूहुल अमीन जिब्रील अमीन अलैहिस्सलाम आयो आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुञातो कोन, रसूल करीम सां तारुफ़ कोन करायो, सुञाणप कोन कराई। तव्हां पढ़ी वठो सूरह अलक़ जी तफ़सीर, तव्हां पढ़ी वठो बुखारी शरीफ़, मुस्लिम शरीफ़, खोड़ चकर इहा रिवायत मुख़्तलिफ़ हवालनि सां तव्हां ॿुधंदा रहंदव। हाणे जिब्रील अमीन इंसानी शक्ल में आयो, अचणु ईअं घुरिजे हा, तारुफ़ थिए हा, आउं जिब्रील अमीन आहियां, मलाइकनि जो सरदार आहियां, अव्हांखे मुबारक हुजे, अव्हां पैगंबर थी वियो, पैगंबरनि जा सरदार थी वियो। न, बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन जी हिकमत, अल्लाह जी मशीयत, अल्लाह जी रज़ा आहे। हाणे जिब्रील अमीन इंसानी शक्ल में आयो, अची करे रसूल करीम खे चयऊं इक़रा, मोहम्मद मुस्तफ़ा सम पढ़। हाणे सुञाणप बि कोन्हे, रसूल कम सुञातो बि कोन्हे त केरु आहे, चवे छा पियो, छा पढ़ां? जिब्रील अमीन चयो थो इक़रा मोहम्मद मुस्तफ़ा सम पढ़। रसूल कम कहिड़ो जवाबु ॾिनो? फरमाई मां अना बेकारिन, आऊं कंहिं वटि पढ़ियो कोन आहियां। यानी ही रसूल करीम जी सिफ़त अथव, ही रसूल करीम जी ख़ूबी आहे। दुनिया में केरु हूंदो जेको नऊज़ बिल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा जो उस्ताद हुजे, रसूल करीम जो शागिर्द हुजे? न, कंहिंजी का हैसियत ई कान्हे का जेको मोहम्मद मुस्तफ़ा सम्झो मख़लूक मंझां, मतिलबु त हिन दुनिया मंझां को उस्ताद हुजे। हुन सिधी ॻाल्हि कई, मां अना बेकारिन। अमी सूरह जुमा पढ़ी वठो, सूरह बकरा पढ़ी वठो। रसूल करीम जो क़ुरान मजीद जी मुख़्तलिफ़ सूरतनि में हिकिड़ो सिफ़ाती नालो बि ईंदो आहे, अल उम्मी। अल उम्मी यानी उहो जेको कंहिं वटि पढ़ियो कोन्हे को। हाणे ही मोहम्मद मुस्तफ़ा जी बैसत, रिसालत, अज़मत, शान, शौकत, रिफ़त, उहा इज़्ज़त अल्लाह रब्बुल आलमीन बरक़रार पियो रखे, बल्कि उनखे बुलंदियूं पियो अता करे। जो चई मां अना बेकारिन, आऊं कंहिं वटि पढ़ियल ई कोन आहियां को, त जिब्रील अमीन छा कयो? हदीस जो किताब बुखारी शरीफ़ पढ़ो, जिब्रील अमीन रसूल करीम खे भाकुर विधो, भाकुर विझी पोइ ज़ोर ॾिनई। पाण बि पंहिंजे कल्चर में, पंहिंजी तहज़ीब में, पंहिंजे मुआशरे जे अंदरि जेकॾहिं कंहिंसां मिलूं था, भाई पी जो ताल्लुक़ आहे, दोस्ती जो ताल्लुक़ आहे, कॾहिं कॾहिं मोहबत घणो अॻिते वधी वेंदी आहे, भाकुर पाए ज़ोर ॾींदा आहियूं। हिते बि हिकमतूं रब थो ॼाणे। हदीस किताब बुखारी शरीफ़ में पढ़ो त हिते जिब्रील अमीन रसूल करीम खे भाकुर विधो। रसूल करीम जा पंहिंजा लफ़्ज़ मुबारक आहिनि, फरमाई फ़ग़तनी, मूंखे तमामु घणो ज़ोर ॾिनई, हत्ता बलग मिन्नी अल जुहद, मां मोहम्मद मुस्तफ़ा सां वॾी कोशिशि कई त हाणे हिन खे पोइते कयां, हटायांसि पाण खां। ऐं ईअं ई थियो, जिब्रील अमीन थोरो पोइते हटियो। हाणे चए थो इक़रा मोहम्मद मुस्तफ़ा, हाणे पढ़। रसूल करीम साॻियो जवाबु ॾिनो, मां अना बेकारिन, आऊं कंहिं वटि पढ़ियो कोन आहियां को। 3 चकर भाकुर विधऊं, 3 चकर ज़ोर ॾिनऊं, हिकमतूं रब ॼाणे, मोहबतूं रब ॼाणे। चौथे चकर चई इक़रा
बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक खलकल इंसान मिन अलक इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल क़लम अल्लमल इंसान मा लम यअलम। ही पहिरियों 5 आयतूं नाज़िल थियूं। हाणे पहिरीं वही आहे, शुरू में तारुफ़ न कराई, सुञातो कोन मोहम्मद मुस्तफ़ा वींदे बि तारुफ़ कोन कराईंदा, आऊं आहियां जिब्रील अमीन, ही मिली तव्हांखे वही, अमी थी वियो नबी, नबियनि जा सरदार। बल्कि वही नाज़िल थियण खां पोइ, ॿुधाइण खां पोइ बि हलियो वियो आहे। रसूल करीम ससम परेशानी जी कैफ़ियत में थी, केरु हुयो, मामिलो छा थियो, हाणे गौर फ़िक्र कयो। पहिरीं इन 5 आयतनि में नमाज, रोज़ो, हज, ज़कात, जिहाद, अहकाम, मसाइल, जायज़ नाजायज़, हलाल हराम, कहिड़ी ॻाल्हि हुई। इन्हनि 5 आयतनि में पहिरीं आयत ते गौर फ़िक्र कयो, इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक, पढ़ पंहिंजे उन रब जे नाव सां, अल्लज़ी खलक, जंहिं सभु कुझु ख़लक़ियो आहे, यानी ख़ालिक खे सुञाण, मालिक खे सुञाण, हू अकेलो आहे। अल्लज़ी खलक, हुन सभु कुझु ख़लक़ियो आहे। ॿी आयत छा आहे, खलकल इंसान मिन अलक, इंसान जी पैदाइश, इंसान जी तख़लीक़, इंसान पंहिंजी हैसियत खे बि ॾिसे त इंसान जी शुरूआत छा आहे, ख़ालिक जो तारुफ़, पंहिंजे रब खे सुञाणो, ऐं पोइ तव्हां इंसान ॾिसो त मख़लूक जी हैसियत छा आहे ऐं इंसान खे रब्बुल आलमीन कीअं कीअं पियो पैदा करे। गौर फ़िक्र जा मामला को हिकिड़ी 2-3 आयतूं कोन्हनि के 100 आयतूं आहिनि, बल्कि हिकिड़ी तइदाद एतिरे ताईं तव्हांखे मिली वेंदी। खोड़ बेशुमार वाक़िया बि आहिनि क़ुर मजीद में, 900 जे लॻभॻि हिकिड़ी तइदाद ज़िक्र बि कई वेंदी आहे, रुगो गौर फ़िक्र जे बारे में आहिनि। अॼु आऊं अहीं गौर फ़िक्र कयूं था, सोच वीचार कयूं था, जे कयूं था त फुज़ूल कमनि ते, कयूं था त जाइज़ या नाजाइज़ कमनि ते, कयूं था त बेकार कमनि में, अजाइन बहसनि तकरारनि में वक़्तु ईअं पाणी वांगुरु हलियो वेंदो आहे जो ख़बर न पवंदी आहे। पर जेकॾहिं बा मक़सद अदब एहतराम में वेही करे सोच वीचार कजे, वेही करे गौर फ़िक्र कजे, दिलि ऐं दिमाग़ ते जेका ज़ंग चढ़ियल आहे, जेका कट लॻी पई आहे जहालत जी, उहा ख़तमु थी सघे थी। ही तकब्बुर, ही होड, ही आकड़, ही नफ़रत, ही बुग़्ज़, भाउ भाउ जो मुंहुं ॾिसण जे लाइ तयारु कोन्हे। रिश्ता जवाब ॾेई चुका आहिनि। उहे मोहबतूं, उहे कुर्बतूं, उहे तहज़ीबूं, उहे सकाफ़तूं, उहे महिमान नवाज़ियूं, उहे मेज़बानियूं, उहा वॾ नंढाई, लह लिहाज़ केॾांहुं वियो हलियो। दीन जो तारुफ़ छा हुयो, इस्लाम, क़ुरान मजीद, रसूल अकरम जी सुन्नत मुबारका, रसूल अकरम जी शरीयत मुबारका छा थी ॿुधाए। मूं ते अवां ते अल्लाह खोड़ एहसान कया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जे एहसान ॻणाया बि सही क़ुरान मजीद में, तो अंदाज़ बि ॾाढा निराला, वॾा शानदार, शानाइता ऐं वज़नाइता अंदाज़ अल्लाह रब्बुल आलमीन जा। रब्बुल आलमीन फरमायो, अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन व हदैनाहु नजदैन। इंसान गौर फ़िक्र कर, तोखे अखियूं अता कयूंसीं, तोखे ज़बान अता कईसीं, तोखे कन अता कयासीं, नेमतूं आहिनि। उहो अल्लाह जअल लकुमुस समअ वल अबसार वल अफ़इदत कलीलम मा तशकुरून। उहो अल्लाह जंहिं तव्हांखे ॿुधण जी सघ अता कई, ॿुधण जे लाइ कन अता कई, वल अबसार फरमाए उहो अल्लाह जंहिं तव्हांखे निहारण जे लाइ निगाहूं अता कयूं, नज़रूं अता कयूं, अखियूं अता कयूं, उहो अल्लाह वल अफ़इदत धड़कंदड़ तव्हांखे दिलि ॾिनी अथसि। ही नेमतूं आहिनि। ऐं अमीं ॿुधायो त सही, इख़्तियार कहिड़ो था रखूं। हीअ जेका ज़बान ॻाल्हाए पई न, इन में मुंहिंजो कमाल कोन्हे, अव्हांजो कमाल कोन्हे को। ये तकबर छॾे ॾियूं, ये गुरूर छॾे ॾियूं, कुझु बि कोन्हे को। मूंखां वधीक इन्हनि शयुनि खे सम्झो वेठा आहियो। हीअ जेको कननि मां पाण ॿुधूं पिया न, इहो अल्लाह रब्बुल आलमीन जी मशीयत आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जो इख़्तियार आहे, ऐं अल्लाह जे तरफ़ां इहे नेमतूं आहिनि। रब्बुल आलमीन ॾेई बि आज़माए, रब्बुल आलमीन खसे करे बि आज़माए, रब्बुल आलमीन महरूम रखी करे ॾेई न तॾहिं बि आज़माए। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जेकॾहिं न चाहे, पोइ दुनिया भले चाहे, पर थींदो छा, थींदो उहो ई जेको अल्लाह चाहे। दुनिया वस करे छॾे, जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन नथो चाहे, माण्हू जी ज़बान त हूंदी, पर ज़बान मां हिकिड़ो लफ़्ज़ कोन निकिरी सघंदो। बसियतनि जे लाइ माण्हू कशाला कटनि, इलाज मुआवजा, अल्लाह सभिनी जा मामला आसान करे, अल्लाह परेशानियुनि खां दूर करे, अल्लाह मजबूरियुनि खां, अल्लाह रब्बुल आलमीन गणतियुनि खां, सदमनि खां, इन्हनि शयुनि खां सभिनी खे आजो रखे अल्लाह रब्बुल आलमीन सेहत तंदुरुस्ती ॾिए। पर यादि रखो, अमर अल्लाह जो ग़ालिब आहे। वमा तस्कुतु मिन वरक़तिन इल्ला यअलमुहा। ही जेको वण जो पन आहे न, अल्लाह तो फरमाए इहो बि चुरे नथो, इहो बि हरकत नथो करे, इहो हिले नथो, जेसीं ताईं अल्लाह जो इख़्तियार, अल्लाह जी मशीयत, अल्लाह जी रज़ा न हुजे। वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह।
रब तो फरमाए तहां जे चाहण सां सभु कुझु कोन थींदो, जेसी ताईं अल्लाह न चाहे एसी ताईं कुझु नथो थी सघे। जॾहिं पाण कलमो पढ़ियो आहे नेमतूं त खोड़ जूं पाण ते। हीअ जेका धड़कंदड़ दिलि आहे, दिलि आहे त सही सभु सुञाणपूं बरक़रार आहिनि। दिलि आहे न बेज़ाहिर नंढड़ो उज़वो आहे, जिस्म जे अंदरि हिकिड़ो नंढड़ो उज़वो। रसूल करीम फरमायो, सही मुस्लिम शरीफ़ जी रिवायत, हदीस जे ॿियनि किताबनि में मारूफ़ रिवायत आहे, खोड़ चकर तव्हां ॿुधी हूंदी उलमा कराम खां। रसूल खां फसदल जसद कुल्लहु अला वहियल क़ल्ब। रसूल खां फरमायो, मुंहिंजा साथियो, जिस्म जे अंदरि हिकिड़ो उज़वो अहिड़ो अथव, जेकॾहिं उहो उज़वो अञा कमु करे पियो, सम्झो बाक़ी जिस्म बि कंहिं न कंहिं कम में आहे। पर जेकॾहिं उहो उज़वो बीही वञे, उहो हिसो कमु करणु छॾे ॾे, फरमाए फसदल जसद कुल्लहु, हाणे सॼो जिस्म बेकार। कहिड़ो उज़वो? रसूल खे पाण ॿुधाइनि पिया, अला वहियल क़ल्ब। मुंहिंजा साथियो, इहा दिलि अथव। दिलि आहे न, अञा रुतबा, उहिदा, मंज़िलतूं, मोहबतूं, रिश्ता, नाता, मिल्कियतूं, प्रॉपर्टियूं, अञा दिलि धड़के पई। पर जेॾी महिल इहा दिलि धड़कण बंदि करे छॾे, ऐं ज़रूरु कंदी, ऐं खोड़ थी वियूं बंदि, धड़कंदड़ हुयूं बंदि थियूं। केॾी वॾी नेमत आहे, केॾो हिसास मामिलो आहे। जेकॾहिं इहा धड़कण सिलो आहे न, रफ़्तार घटि अथसि न, तॾहिं बि तकलीफ़ आहे। अदा ब्लड प्रेशर लो आहे, तॾहिं बि खोड़ बीमारियूं ख़तरा। पर जेकॾहिं रफ़्तार उन मतलूबा मिक़दार खां वधियल आहे, अदा ब्लड प्रेशर हाई थी वियो, पोइ बि ख़तरनाक आहे। सम्झो था त अल्लाह रब्बुल आलमीन निज़ाम केॾो रखियो आहे इंसान जो। रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में जाइ जाइ ते इंसान खे गौर फ़िक्र जे मामलात में तज़किरा कया। फरमाई इंसान छा आहे, अलम यकुन नुतफ़तम मिन मनी युमना। इंसान गौर फ़िक्र कयो अथई, हिकिड़ो कतरे खां तुंहिंजी शुरूआत कान्हे का। खुलिकल इंसान ज़ईफ़ा, रब साईं तो फरमाए इंसान कमज़ोर, बेवस, लाचार, मजबूर पैदा कयो आहे। मां जीजल अमड़ जे रहम में, उन जे पेट जे अंदरि रब तो फरमाए, हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा। सोच वीचार त कयो, अमड़ जीजल जे उन रहम में तव्हां जूं शक्लियूं कंहिं पे ठाहियूं। ही शक्ल आऊं अहीं पंहिंजी मर्ज़ी सां मुंतख़ब करे आहियां, अल्लाह रब्बुल आलमीन। पोइ तज़किरा बि अल्लाह कया न। सूरह 3 मासूम ॿार खे बि यादि हूंदी, तव्हांखे बि यादि हूंदी, खोड़ चकर तव्हां ॿुधी हूंदी। रब साईं तो फरमाए, वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। रब्बुल आलमीन कसमनि सां तो शुरूआत करे, 4 कसम अल्लाह रब्बुल आलमीन ज़िक्र कया क़ुरान मजीद में। कंहिं सूरत जे आगाज़ में जेकॾहिं कसम तो अची वञे, उलूमुल क़ुरान में, क़ुरान मजीद सब्जेक्ट में हिकिड़ी इस्तिलाह इस्तेमालु थींदी आहे, उनखे चइबो आहे मुक़स्समात, यानी उहे सूरतूं जंहिंमें रब्बुल आलमीन आगाज़ ई कसम सां थो करे। रब साईं तो फरमाए, कसम आहे इंजीर उन मेवे जो, इंजीर फल जो कसम आहे। फरमाई अल्लाह रब्बुल आलमीन वज़ैतून, कसम आहे ज़ैतून फल जो। फरमाई वतूर सीनीन, वो जेको मूसा अलैहिस्सलाम वारी सरज़मीन, वो जेको तूर सीना पहाड़, उन सरज़मीन जो बि कसम आहे। होॾां इंजीर वारी सरज़मीन, ईसा अलैहिस्सलाम वारो इलाइक़ो, वरी उते ज़ैतून वारी सरज़मीन, ईसा अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम जे इलाइक़नि जी ॻाल्हि। फरमाई वहाज़ल बलदिल अमीन, मोहम्मद मुस्तफ़ा जे शहर मक्का बलद अमीन जो बि कसम आहे। टिनी पैगंबरनि जी सरज़मीन जी उहा तरतीब ऐं निस्बत ज़िक्र कंदे रब साईं तो फरमाए, लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। इंसान जी पैदाइश ॾाढी सुहिणी बेहक में कई आहे। ही केरु पियो फरमाए? अल्लाह रब्बुल आलमीन, उहो ख़ालिक़, उहो मालिक, जंहिं साह ॾिनो, जंहिं पसाह ॾिनो, जंहिं वेसाह ॾिनो। अॼु आऊं अवीं जेकॾहिं दिमाग़ कमु करे पियो, ऐं जेकॾहिं नज़रनि में अञा सुञाणप बाक़ी आहे, रंगनि जा डिम फुल बि ख़बर पए पई, आऊं अवीं जेकॾहिं पैसा वग़ैरह सुञाणे सघूं पिया, हलूं फिरूं पिया, जिस्मनि में उहा सघ मौजूदु आहे। रब्बुल आलमीन नेमतूं तज़किरा कया, उन्हनि कुदरतुनि जो तज़किरा कया, सलाहियतनि जा तज़किरा कया। रब फरमायो, वफ़ी अनफुसिकुम अफला तुबसिरून। भला ही ॿाहिरि जूं नेमतूं, ही कुदरती अल्लाह रब्बुल आलमीन जो निज़ाम, रब तो फरमाए पंहिंजे जिस्मनि ते त गौर फ़िक्र कयो, भला इहे तव्हांखे नज़र कोन था अचनि छा? कहिड़ी कहिड़ी नेमत जो आऊं अवीं शुक्र करे सघंदासीं? अहिड़ो शुक्र आहे।
लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। रब साईं तो फरमाए जेकॾहिं तव्हां शुक्र कंदो आउं तव्हांखे वधाए करे नेमतूं ॾींदुसि। वला इन कफरतुम, पर जेकॾहिं ख़बरदार, रब इन ई आयत में आगाह बि करे पियो, ख़बरदार बि करे पियो, नाशुक्री न कजो। पर जेकॾहिं तव्हां नाशुक्री वारे रस्ते ते हलो था, रब तो फरमाए पोइ मुंहिंजी पकड़, मुंहिंजी गिरफ़्त, मुंहिंजो अज़ाब ॾाढो सख़्तु अथव। अलाह जे अज़ाब खे सही सघंदासीं? असां त मौसमनि जा उहे मिज़ाज सही कोन था सघूं। मथे में सूर पइजी वञे, सॼो तकबर वियो, बुखार वधी वियो, सभु शयूं पंहिंजी जाइ ते, उहिदा रुतबा सभु पंहिंजी जाइ ते। असां में सहप कहिड़ी आहे? इंसान तकबर गुरूर छाते थो करे, कहिड़ी शइ ते थो करे? अल्लाह ख़बर आहे केतिरा ख़ल्क़ मिटाए छॾिया, अॼु आहे को नालो निशान। उहे ताक़तूं, उहे सल्तनतूं, उहे कुवतूं, उहे मिसाल रब्बुल आलमीन ज़िक्र कर। हाणे अल्लाह आज़माए थो, अल्लाह रब्बुल आलमीन नेमतूं ॾेई आज़माए, अल्लाह रब्बुल आलमीन नेमतनि खां महरूम रखे आज़माए, अल्लाह आज़माए थो। ॾिसूं बाने जो मूं सां तालुक़ केतिरो आहे। क़ुरान मजीद में जाइ जाइ ते तज़किरा रब्बुल आलमीन फरमायो वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़्सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा व उलाइका हुमुल मुहतदून। अॼु आऊं अहीं एॾा गाफ़िल रहियासीं, असांजे मुआशरे जा गफ़लत ऐं जहालत वारा एॾा असर असां ते रहिया, असां ते नेमतूं त खोड़ थियूं, पर सभिनी खां वॾे मां वॾी नेमत कहिड़ी आहे? उहा नेमत आहे जो आऊं अहीं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। ॿुधायो कि कशाला कटिया आहिनि, पाण खे जबल झाॻिया आहिनि, पाण खे समुंडनि जा गोता खाधा आहिनि, पाण खे पेट ते पत्थर ॿधा बुखनि खां, पाण कहिड़ी महिनतूं कयूं, उन जे बावजूदु अल्लाह पाण खे वॾे मां वॾी जेका नेमत ॾिनी आहे न, उहो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणाइण। पढ़ो क़ुरान मजीद, रसूल अकरम जो अज़मतूं। रब साईं फरमायो वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकम सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्न। रब तो फरमाए पैगंबरनि खां अल्लाह वाइदो वरितो, वाइदो कंहिंखां, हलफ़ कंहिंखां, मीसाक कंहिंखां, इक़रार कंहिंखां वरितो पियो वञे? पैगंबरनि खां। वाइदो वठण वारो केरु? अल्लाह रब्बुल आलमीन। ऐं बयानु किथे पियो थिए? क़ुरान मजीद में। ऐं वाइदे कंहिं मामलात में वाइदो वरितो पियो वञे? मोहम्मद मुस्तफ़ा जी नुबुवत रिसालत, सिर्फ़ु उन जो इक़रार बि न। रब साईं फरमाए वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकम। पैगंबरो, अंबिया किराम, अव्हां खे सभिनी खे पंहिंजे पंहिंजे वारे में नुबुवत रिसालत मिलंदी, पर पोइ छा आहे? सुम्मा जाअकुम रसूलुन, अव्हां पैगंबरनि खां बाद में मुंहिंजो हिकिड़ो आख़िरी पैगंबर ईंदो। अवी पैगंबर हुअण जे बावजूदु लतुमिनुन्न बिही, उन आख़िरी पैगंबर ते अवी पैगंबर बि ईमान आणींदो। सिर्फ़ु ईमान न आणींदो, बल्कि ॻाल्हि अञा अॻिते आहे। फरमाए वला तंसुरुन्न, तव्हांजी ताईद बि कंदो, तव्हांजी मदद बि कंदो, तव्हांजा हामी बि हूंदो, तव्हांजी हिमायत बि कंदो। पैगंबरो, वाइदो कयो था, इक़रार कयो था, हलफ़ वरितो पियो वञे, हलफ़ वठण वारो अल्लाह रब्बुल आलमीन आहे। को बि पैगंबर ईअं कोन थो चए त न असीं त पहिरीं हूंदासीं, असीं त तजर्बेकार हूंदासीं, असांखे त सदियूं मिलंदियूं। न, हर पैगंबर रब जो क़ुरान थो चए, सभिनी चयो त अल्लाह इक़रार था कयूं, उहो जो पैगंबर आयो जो असीं पैगंबर बि उन ते ईमान आणींदासीं। पढ़ो क़ुरान मजीद, 15हों सिपारो, सिपारे जो नालो छा आहे? सुबहान अल्लज़ी। सूरत जो नालो आहे बनी इसराइल। इन सूरत जो हिकिड़ो ॿियो बि नालो आहे इसरा। रब्बुल आलमीन फरमायो सुबहान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल लज़ी बारकना हौलहु। रब्बुल आलमीन फरमायो हर क़िस्म जे ऐबनि खां पाक ज़ात आहे कंहिंजी, अल्लाह रब्बुल आलमीन जी, जंहिं पंहिंजे बाने खे समूरी राति न बल्कि राति जो को पहर, लैलम मिनल मस्जिदिल हराम, थोरो को अरसो, हिकिड़ी राति जी का घड़ी, जंहिंमें रब्बुल आलमीन मक्के खां, मस्जिद हराम खां, बैतुल्लाह खां पंहिंजे बाने खे सफ़र कराई किथे? बैतुल मक़दिस,
जेके पाण बैतुल मुक़द्दस बि चऊं था, बैतुल कुदुस बि चऊं था, अरबी तलफ़ुज़ बैतुल मक़दिस चऊं था, मस्जिद अक़सा चऊं था, क़िबला अव्वल चऊं था। सिर्फ़ इहो ई न बल्कि इतां अज़मतूं शुरू बियूं थियनि। वरी आसमाननि जा सफ़र अज़मतूं ॾिसो मोहम्मद मुस्तफ़ा जूं, जो अल्लाह रब्बुल आलमीन बैतुल मक़दिस में पैगंबरनि खे जमा कयो। बुख़ारी शरीफ़ पढ़ो, मुस्लिम शरीफ़ पढ़ो, मेराज जूं अज़मतूं पढ़ो, मौजज़ात सां भरपूर पढ़ो। जेतिरा मौजज़ा, जेतिरियूं अज़मतूं ऐं जेतिरा मौजज़ा अकेले मोहम्मद मुस्तफ़ा खे अल्लाह अता कया, एतिरा मौजज़ा समूरनि पैगंबरनि खे अल्लाह रब्बुल आलमीन अता कोन कया। जेतिरी मालूमात दस्तियाब आहे क़ुरान मजीद में, जेतिरी मालूमात ऐं ॼाण हदीस में मौजूद आहे, जेतिरी ॼाण सीरत जे किताबनि में पहुती, त तमामु पैगंबरनि जा मौजज़ा गॾु कयो। इन खां कई भेरा वधीक मौजज़ा मिलिया मोहम्मद मुस्तफ़ा। आऊं अवी 1500 साल बाद में आया, 1500 साल बाद में, को 1400 साल बाद में, सदियूं आहिनि, ज़माना आहिनि, पर मोहम्मद मुस्तफ़ा जा उम्मती अल्लाह जो पाण खे कलमो नसीब कयो, पोइ पाण पंहिंजे पाण खे बेक़दरो छो कयो आहे, पंहिंजे पाण खे नाकारा छो कयो आहे, पोइ मायूस छो आहियूं, पोइ नाउमीद छो आहियूं। अचो मोहम्मद मुस्तफ़ा जी अज़मतनि खे बि ॾिसूं, उनजी रिसालत, उनजी नुबुवत, उनजी बेसत ऐं उनजो भरम रखणु सिखूं। समूरी ज़िंदगी गफ़लतनि में गुज़री, अदा फ़िलाणो अहिड़ो, हुनजे बारे में हेतिरी मालूमात, हुनजे बारे में हेतिरी मालूमात। अचो मोहम्मद मुस्तफ़ा जे बारे में असांखे केतिरी मालूमात आहे, पंहिंजे बच्चनि खे छा था सेखारियूं, पंहिंजे भेनरनि खे, पंहिंजे नियाणियुनि खे छा था सेखारियूं। असांजे कचहरियुनि में उहो प्यारो पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा उनजो ज़िक्र, उनजा तज़किरा, उनजूं ॻाल्हियूं, उनजा वीचार पाण वटि केतिरा आहिनि। रब्बुल आलमीन फरमायो मोमिननि खे मोहम्मद मुस्तफ़ा केतिरो प्यारो हुजे, फरमाए अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। फरमाई मोमिननि खे मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी जान खां बि वधीक प्यारो हुजे। अॼु आहे एतिरो प्यार, अॼु आहे एतिरी मोहबत। हर कोई पंहिंजो जाइज़ो पाण वठे। हीअ पैगाम खणी आहियूं, हीअ त दर्दमंदाना हिक ॿिए ॾांहुं पाण पैगाम खणी आया आहियूं, त थोरो गफ़लतनि मां निकिरी अचो, थोरी हिमत करण जी ज़रूरत आहे। ॻाल्हि में कुझु बि कोन्हे को, एॾा के ॾुखिया कम कोन्हनि के। जीअं माण्हुनि जा वेही तज़किरा था कयूं अदब सां, एहतराम सां, इन खां बि शानाते अंदाज़ में मोहम्मद मुस्तफ़ा रीतूं, रस्मूं, ॾुख सुख, ख़ुशी गमी, दुनिया, कारोबार, मुलाज़िमतूं, इबादतूं, रियाज़तूं, महिनतूं, मशक़तूं, सैर सफ़र, ॾिसो मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा कीअं कयो आहे। अॼु मुआशरे जी हालत छा आहे? दर्दमंदाना तस्वीर आहे हिकिड़ी। कहिड़ी? मुआशरे जो अक्स छा आहे? अक्स इहो आहे जो एॾो प्यारो पैगंबर, पैगंबर जो सरदार, बैतुल मक़दिस में मेराज जे मौक़े ते समूरा पैगंबर गॾु लॻा पिया आहिनि। इमामत जे लाइ अॻिते केरु वधे? नूह अलैहिस्सलाम? न, अॻिते कोन पियो वधे। 950 साल तबलीग जो दौरान हुयो, रब जो क़ुरान थो चए। इब्राहिम अलैहिस्सलाम? अॻिते नथो वधे। मूसा अलैहिस्सलाम? न, अॻिते कोन पियो वधे। केरु अॻिते वधंदो एतिरनि पैगंबरनि में? जिब्रील अमीन अर्ज़ करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमीं अॻिते थियो, अमीं जो सय्यदुल अंबिया आहियो। सिर्फ़ु ॻाल्हियूं हिते कोन हिन खे, हीअ त सिर्फ़ु इशारा ज़िक्र कंदा पिया हलो। इन खां त अज़मतूं शुरू बियूं थियनि न। वरी अल्लाह रब्बुल आलमीन पैगंबरनि मां चूंड करे आसमाननि ते, हिकु हिकु आसमान ते मुख़्तलिफ़ पैगंबर बीहारे छॾे, जो मोहम्मद मुस्तफ़ा मां अचे पियो अमीं इस्तक़बाल बि कंदो, अमीं एहतराम बि कंदो, अवां महबत बि कंदो। पढ़ो न मेराज जा वाक़िया, अज़मतूं त ॾिसो, अहकाम त ॾिसो। हाणे उन प्यारे पैगंबर जो ज़ाती नालो छा हो? मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़ो सुवालु आहे, अवां खां कोन था कयूं, परेशान बि न थिजो, पर थोरो अपील जो तौर ते पेश कंदुसि। मुआशरे में रसूल अकीम जे बारे में असीं केतिरी तइलीम पिराई आहे। नालो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माना छा आहे? नालो त केॾो सुहिणो आहे, नालो त केॾो मिठो आहे, नालो त केॾो प्यारो। अल्लाह जी मख़लूक में, अल्लाह जी मख़लूक में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक अल्लाह खे केर बि प्यारो कोन हुयो, न ई आहे, ऐं न ई क़यामत जे ॾिहाड़े को प्यारो हूंदो, ऐं न ई जन्नत में को वधीक हूंदो मोहम्मद मुस्तफ़ा खां वधीक। ये रसूल अकीम जो अज़मतूं आहिनि, ये रसूल अकीम जी रिफ़तूं जो पैगंबरनि खां वाइदा वरिता हुया। पैगंबरनि खे पोइ हिते बीहारे मोहम्मद मुस्तफ़ा खे अॻिते कयो। पैगंबर दुआऊं कंदा रहिया। पढ़ो क़ुरान मजीद, रब्बना वबअस फ़ीहिम रसूलन मिनहुम।
इब्राहिम अलैहिस्सलाम पुट इस्माइल अलैहिस्सलाम उहे जेके दुआऊं पे घुरियूं त अल्लाह पैगंबर मबूस फरमा जेको इन्हनि मां जा हुजे। हालांकि इब्राहिम अलैहिस्सलाम पाण दुआ घुरण वारो बि पैगंबर, गॾु पुट इस्माइल अलैहिस्सलाम उहो बि पैगंबर, पढ़ो सूरह बकरा, पर दुआ पियो घुरे त अल्लाह उहो पैगंबर इन्हनि मां जा हुजे। पैगंबर जी ज़िम्मेदारी छा आहे ऐं रसूल अकरम जे अची आहे हाणे ॿिए कंहिंजी का नुबुवत रिसालत हाणे उन्हनि जी बेइज़त न हलंदी। रब्बुल आलमीन नुबुवत रिसालत जो मामलो ई इन अंदाज़ में ज़िक्र कयो, फरमाए कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ। मोहम्मद मुस्तफ़ा सम माण्हुनि खे इहो ऐलान करे ॿुधा समूरे इंसाननि जे लाइ, समूरी इंसानियत जे लाइ आउं पैगंबर आहियां। रब जो ऐलान कया, फरमाए वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां अव्हांखे समूरनि जहाननि जे लाइ रहमत बणाए करे मोकिलियो आहे। सिर्फ़ु मके वारनि जे लाइ न, सिर्फ़ु कुरैश वारनि जे लाइ न, सिर्फ़ु अरबनि जे लाइ न, सिर्फ़ु उन दौर जे अरबन वारनि जे लाइ न, सिर्फ़ु उन ॿोली वारनि जे लाइ न, सिर्फ़ु मोमिननि जे लाइ न, सिर्फ़ु इंसाननि जे लाइ न, पंहिंजा त पंहिंजा पर परावनि जे लाइ बि रहमत आयो, दुश्मननि जे लाइ बि, हर जिन्स वारनि जे लाइ बि, हर ॿोली नस्ल ऐं ज़माने वारनि जे लाइ। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। वरी जो अल्लाह रब्बुल आलमीन अज़मतूं ज़िक्र कयूं, पर वमा अरसलनाक इल्ला काफ़तल लिन्नास। मोहम्मद मुस्तफ़ा सम अव्हांखे समूरनि इंसाननि जे लाइ असां पैगंबर बणाए करे मोकिलियो आहे। उहो मोहम्मद मुस्तफ़ा सम जंहिंजो नालो आहे मुहम्मद, जंहिंजी माना आहे सभ खां वधीक सारायल। तारीफ़ वारो हमद लफ़्ज़ तव्हां ॿुधो हूंदो, उन में नालो अचे थो मुहम्मद, जेको सारायल आहे, जेको तारीफ़ वारो आहे, जेको वाखाण वारो आहे, जेको भलो आहे। भलो बि एतिरो भलो जो अल्लाह रब्बुल आलमीन मोहम्मद मुस्तफ़ा खे ॿी वही खां पोइ जेको पैगाम ॾिनो, या अय्युहल मुद्दसिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतहिर वर्रुज्ज़ फहजुर। रब्बुल आलमीन फरमायो मोहम्मद मुस्तफ़ा जंहिं चादर पातल उन कैफ़ियत में आहिनि, उन्हनि सां अज़मतूं। हाणे तव्हां मैदान में अचो, हाणे माण्हुनि खे उहा दावत ॾियो, हाणे अल्लाह जी तौहीद ॿुधायो। हाणे रसूल करीम सल्लल्लाहु बुखारी शरीफ़ पढ़ो, मुस्लिम शरीफ़ पढ़ो, सीरत जो को किताब मिली पवे, किथां बि मिले, कहिड़ी बि ॿोली में मिले, खणी जो पढ़ो त रसूल करीम पंहिंजी क़ौम वारनि जे साम्हूं थी बीठा। हाणे उन्हनि वटि हिकिड़ो निज़ाम हूंदो हो, कहिड़ो? कोहे सफ़ा, वक़्तु शायदि मिक़दार खां वधियो आहे, उनजी माज़रत कंदे हिकु ॿ ॻाल्हियूं करे पंहिंजे बयान खे मुकमल कंदासीं। रसूल करीम जेको पैगाम खणी आया, उहो पैगाम समूरे जो समूरो इंसानियत जे लाइ रहमत आहे। चाहे इबादतूं हुजनि, चाहे मामलात हुजनि, चाहे अखलाक किरदार हुजे, पैगंबर जी ज़िम्मेदारी आहे। कुरान मजीद में पढ़ो तो पैगंबर जूं बुनियादी 3 ज़िम्मेदारियूं सूरतुल बकरा में 2-3 चकर आयतूं आयूं। यतलु अलैहिम आयातिही, ॿी जाइ ते यतलु अलैहिम आयातिक, हिकिड़ी जाइ ते युज़क्कीहिम पहिरियां आहे ऐं युअल्लिमहुमुल किताब वल हिकम बाद में आहे। यानी सूरह मुज़म्मिल पढ़ी वठो, सूरह जुमा पढ़ी वठो, सूरह बकरा पढ़ी वठो, सूरह आल इमरान पढ़ी वठो। रब्बुल आलमीन पैगंबर जूं बुनियादी 3 ज़िम्मेदारियूं ॿुधायूं। हिकिड़ी ज़िम्मेदारी आहे त अल्लाह जो पैगाम, अल्लाह जी तौहीद, अल्लाह जूं आयतूं माण्हुनि खे पहुचाए, इहो पहिरीं मरहलो आहे। ॿियो छा आहे? युअल्लिमहुमुल किताब वल हिकम, पैगंबर जेको आहे उहो माण्हुनि खे किताब ऐं सुन्नत जी, किताब ऐं ॾाहप जी, दानिशमंदी जी, सुगड़ाइप जी उहा तइलीम ॾे। 3 ज़िम्मेदारी कहिड़ी आहे? युज़क्कीहिम, ज़क्का युज़क्की तज़कियतन, माण्हुनि जी तरबियत ॾे, शऊर ॾे, आगाही ॾे, फ़ाइदो चाहे, नुक़सान चाहे, भलाई चाहे, बुराई चाहे, दुनिया चाहे, आख़िरत चाहे, मुनासिब चाहे, नामुनासिब चाहे, इन्हनि जे बारे में शऊर ॾे। रसूल अकरम फरमायो इन्नमा अना बुइस्तु मुअल्लिमा, ओ दुनिया वारो मां मोहम्मद मुस्तफ़ा उस्ताद बणाए करे मोकिलियो आहियां। ॿी जाइ ते फरमाए इन्नमा अना बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अखलाक, फरमाए मां मोहम्मद मुस्तफ़ा में इन जे करे बि मोकिलियो वियो आहियां, मुंहिंजी ज़िम्मेदारी बि आहे जो सुठा सुहिणा अखलाक तव्हांखे सेखारे वञा। रब जो क़ुरान मजीद में अज़मतूं ज़िक्र कयूं, फरमाए व इन्नक लअला खुल्किन अज़ीम, मोहम्मद मुस्तफ़ा अवां अखलाक जे कामिल अकमल ऐं मुकम्मल उन दर्जे ते फ़ाइज़ आयो। रसूल अकरम खां वधीक मखलूक में को अखलाक वारो कोन्हे, रसूल अकरम खां वधीक को इल्म वारो कोन्हे, रसूल अकरम खां वधीक को तक़वा परहेज़गारी वारो कोन्हे, रसूल अकरम खां वधीक को अज़मतनि रहमतनि वारो कोन्हे। उहो मोहम्मद मुस्तफ़ा जंहिं मुआशरे जे अंदरि आया, उहो मुआशरो उन वक़्तु सियासी तौर ते बि तबाह हो, अखलाकी तौर ते बि तबाह हो,
नज़रियाती तौर ते बि तबाह हो, अक़ीदनि जे हवाले सां शिरक में मुब्तला मुआशिरो हुयो ऐं नंढी नंढियुनि ॻाल्हियुनि ते विढ़ंदा हुआ त क़बीलनि में नसुल दर नसुल झेड़ा थींदा हुआ ऐं अख़लाक़ी हालत अहिड़ी जेकॾहिं घर में को न्याणी पैदा थी पए उन में कुझु बदबख़्त अहिड़ा क़िस्म जे मुआशिरे में हूंदा हुआ यतवारा मिनल क़ौम। रब जो क़ुर थो चए क़ौम खां माण्हुनि खां के ॾींहुं घर छॾे वेंदो त मुंहिंजे घर में न्याणी पैदा थी आहे, बल्कि इन खां बि अॻिते वहशी लफ़्ज़ जेकॾहिं इस्तेमालु कजे त घटि आहे, दरंदगी जो लफ़्ज़ इस्तेमालु कजे तॾहिं बि घटि आहे। जानवर बि शायदि पंहिंजे ॿार सां ईअं न कनि, पंहिंजे बचे सां ईअं न कनि जेतिरो इंसान कॾहिं कॾहिं उन मुआशिरे में वहशी थी वेंदो जेकॾहिं न्याणी पैदा थी वञे ज़िंदा पूरे ईंदा हुआ। अहिड़े मुआशिरे में मोहम्मद मुस्लिम आया, अक़ीदनि जी इस्लाह कई, अमलनि जी इस्लाह कई, अख़लाक़ तरबियत जी इस्लाह कई, हिक ॿिए जा वेरी हिक ॿिए जा सजण थी विया। रब थो फरमाए वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम आदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना। रब थो फरमाए मोमिनो मुंहिंजी नेमत खे, मुंहिंजी तौहीद खे, मुंहिंजे दीन खे त यादि कयो जो तव्हां हिक ॿिए जा वेरी हुयो, हाणे तव्हां हिक ॿिए जा सजण थी वियो, भाउ थी वियो। अहिड़ा भाउ जो बाज़ औक़ात सगन भाइरनि में उहे मोहबतूं न रहियूं। रसूल करीम सम जेको दीन खणी आया समूरनि जे लाइ रहमत आहे, उनमें समूरनि जो फ़ाइदो आहे। ऐं अवी मुंहिंजे मथां अव्हां जे मथां हर कंहिंजे मथां ज़िमेदारी आहे दीन सिखूं, दीन जे हवाले सां उहे अज़मतूं सिखूं, अदब सां एतिराम सां। ही बच्चा मासूम क़यामत जे ॾियारे ईअं न थिए जो दाही थियनि जो दुनिया त सवारियूं पिया हिननि जी, हणा वणा कोशिशि कयूं पिया, कयो बि सही ज़रूरी बि आहे, पर गॾोगॾु ॾिसो त इन्हनि बच्चनि जी आख़िरत बि संवारियूं पिया न। रब्बुल आलमीन इहा ई ॻाल्हि क़ुर मजीद में बि कई, या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा। मोमिनो ईमान वारो पंहिंजे पाण खे बि पंहिंजे अहल अयाल खे बि जहन्नम खां बचायो। यानी रसूल कम जेको दीन ॿुधायो आहे अॼु आऊं अवी एतिरी ॼाण हूंदी दादा ही भलाई जो कमु आहे, अदा ही बुराई जो कमु आहे। नियतूं रसूल कम जेको मुआशिरो तैयार कयो न, सच्चा माण्हू अहिड़ा सच्चा तैयार थिया, अल्लाह सां बि सच्चा, मोहम्मद मुस्तफ़ा सां बि सच्चा। पंहिंजे किरदारनि में जेकॾहिं ॾोह थी पए, जुर्म थी पए, गुनाह थी पए न, अल्लाह खां बि रोंदे माफ़ियूं वठनि। ऐं जेकॾहिं ग़लती थी पई ॿिए कंहिंसां का बेवाजिबी करे विया त वॾे फ़ख्र सां वञी उते माफ़ियूं बि वठंदा। माफ़ी वठो, माफ़ी ॾियो। माफ़ी वठण ऐं ॾियणु कमज़ोर माण्हुनि जी निशानी कोन्हे को, कमज़ोर माण्हुनि जो कमु ई कोन्हे। माफ़ी वठंदो बि दलेर ऐं बहादुर माण्हू ऐं माफ़ी ॾींदो बि दलेर ऐं बहादुर माण्हू। ऐं मख़लूक में मोहम्मद मुस्लिम खां वधीक को दलेर ऐं बहादुर तारीख़ में न आयो आहे न ईंदो, जो रसूल कम ईअं जो ईअं माण्हुनि खे माफ़ कंदा हुआ जो दुश्मन जे रसूल कम वटि जेकॾहिं इहा सोच खणी अचनि त इहो असांखे ज़रूरु माफ़ कंदो। रसूल कम इहा ॻाल्हि बि कई, ख़ैरुकुम मन युरजा ख़ैरुहु व शर्रुकुम मन युरजा शर्रुहु। अवां मां भलो उहो आहे जंहिं मां माण्हुनि खे बि भलाई जी उम्मीद हुजे, यार माण्हू कहिड़ो आहे भलो, अदा कंहिंजो बुरो कोन थो सोचे। त आऊं अवी सभिनी जे लाइ ख़ासि तौर ते पैगाम मुंहिंजे पंहिंजे लाइ, पोइ बिल उमूम अवां भाइरनि जे लाइ या भेनरनि ताईं जेसीं ताईं आवाज़ पहुचे पियो, अलाह करणु अर्ज़ु आहे अचो वॾे अदब सां, वॾे एतिराम सां, वॾी मोहबत सां, वॾे सब्र सहप ऐं ॾाहप सां दीन सिखूं, सेखारियूं। फस्अलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून। सिंधी में हिकिड़ो पाण मुहावरो इस्तेमालु कंदा आहियूं, पुछणा न मुंझणा। रब जो क़ुर थो चए जेकॾहिं तव्हांखे ॼाण कोन्हे, ॼाण वारे खां ॼाण हासिल करे वठो। केर बि अक़ल कुल कोन्हे। क़ुर मजीद जी रोशनी में, हदीस जी रोशनी में, रसूल करीम जी ज़िंदगी मुबारक जी रोशनी में जेके गुण, जेके सिफ़तूं, जेके चङायूं ज़िक्र कयूं आहिनि, शाल अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मूंखे अव्हां खे हक़ीक़ी तौर ते सचाई इख़्तियार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, इल्म वारे रस्ते ते, इख़लास वारे रस्ते ते अचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।